परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो। अॼु असां ॾिसंदासीं कि छा सभु रस्ता हिक ई ईश्वर ते वेंदा आहिनि। इंसान किथे बि जुड़ी वञे त छा वञी परमेश्वर सां मिलंदो? न मुंहिंजा प्यारो, इहा ॻाल्हि बिल्कुल भी सही कोन्हे, इहा ॻाल्हि ग़लति आहे। जेको बि चए थो पियो कि हा सभु रस्ता हिक ई ईश्वर ते वेंदा आहिनि, मां तव्हांखे ॿुधायां थो पियो कि हिन ॻाल्हि जी गहराई में उहो वियो कोन्हे। तव्हांजे दिलि में ज़रूरु इहो सवाल ईंदो कि भैया तव्हां कहिड़े आधार ते था चओ पिया कि सभु रस्ता हिक ईश्वर ते न वेंदा आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां थो, हिन ॻाल्हि खे सम्झूं था पिया। असांखे ख़बर आहे कि परमेश्वर जेको आहे उहो हिकु ई परमेश्वर आहे, ऐं छोके परमेश्वर हिकु आहे, उहो कॾहिं बि हिक ई विषय खे खणी करे ॿ अलॻि अलॻि ॻाल्हियूं न करे सघंदो, विरोधाभास ॻाल्हियूं न करे सघंदो। उहो न चई सघंदो आहे हिक ई समय ते इंडिया में राति बि आहे ऐं ॾींहुं बि आहे। अगरि जीअं चए थो त उहो पंहिंजे पाण में ग़लती थी वेंदी, हुन सां उहो ग़लति करे छॾींदो। असांखे ख़बर आहे कि परमेश्वर कॾहिं बि ग़लती न कंदो आहे, परमेश्वर कॾहिं बि पंहिंजे विरोध में ॻाल्हियूं न करे सघंदो आहे। त मुंहिंजा प्यारो, तव्हांजे दिलि में ज़रूरु इहो सवाल ईंदो कि भैया पोइ तव्हां कहिड़े आधार ते था चओ पिया। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे इहो ॿुधायां थो पियो इन आधार ते कि छोकी ग्रंथनि में ॻाल्हियूं जेके आहिनि उहे अलॻि अलॻि लिखियल आहिनि। अगरि जे परमेश्वर हिकु आहे त पोइ ग्रंथनि में अलॻि अलॻि ॻाल्हियूं छो लिखियल आहिनि? तव्हांजे दिलि में वरी सवाल ईंदो कि भैया अहिड़ो त छा ग्रंथनि में लिखियल आहे जेको अलॻि अलॻि आहे? मां तव्हांखे ॿुधायां थो ग्रंथनि में छा अलॻि अलॻि लिखियल आहे, जंहिंजे आधार ते मां चवां थो पियो कि सभु रस्ता हिक ईश्वर ते न वेंदा आहिनि। सभिनि खां पहिरियों जॾहिं असां ग्रंथनि में पढ़ूं था पिया त असां विवाह खे खणी करे अलॻि अलॻि ॻाल्हियूं पायूं था पिया। उते विरोधाभास लिखियल आहे। जीअं त हिकु ग्रंथ में लिखियल आहे कि परमेश्वर आहे न, उन हिकु शादी ठाही आहे। हिक खां वधीक जेको बि शादी करे थो पियो उहो ग़लति आहे। उन ई जॻह ते उन ई वक़्त ते ॿियो ग्रंथ चए थो पियो कि 4 शादियूं बि परमेश्वर ठाही अथई, ऐं उन जे अलावा उन ई वक़्त ते ॿियो ग्रंथ चए थो पियो कि 8 शादियूं बि परमेश्वर ठाही अथई। त मुंहिंजा प्यारो, तव्हां ॿुधायो कि हिक ई विषय खे खणी करे पोइ ॻाल्हियूं अलॻि अलॻि छो लिखियल आहिनि जॾहिं सभु रस्ता हिक ई ईश्वर ॾे था वञनि पिया। सिर्फ़ु एतिरो ई न, अञा घणियूं ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि। जीअं त जनम खे खणी करे बि अलॻि अलॻि ॻाल्हियूं लिखियल आहिनि, विरोधाभास ॻाल्हियूं लिखियल आहिनि ग्रंथनि में। जीअं त कोई चए थो पियो कि हिकु ई जनम आहे, इंसान पृथ्वीअ ते आयो आहे, उन मरंदो, उन खां पोइ हुनजो न्याय थींदो, या परमेश्वर सां वञी मिलंदो, या परमेश्वर खां हमेशा हमेशा लाइ अलॻि थी वेंदो। पर उन ई समय ते ॿियो ग्रंथ चए थो पियो कि न, इंसान खे बार बार हरी करे जनम मिलंदो रहंदो। त असां ॾिसूं था वरी हिते विरोधाभास आहे। उन खां पोइ टियों नर्क ऐं स्वर्ग जे बारे में बि असां विरोधाभास था पढ़ूं पिया। कोई चए थो पियो कि नर्क ऐं स्वर्ग आहे ई न, सभु कुझु जेको हिते ई आहे। इंसान जेको ग़लति करे थो, जेको उन हिते सां जेको भोगे थो उहो नर्क आहे, जेको सुठो करे थो, सुठा शयूं पंहिंजे जीवन में पाए थो, उहो स्वर्ग आहे। कोई उन ई जॻह ते वरी चए थो पियो कि न, नर्क ऐं स्वर्ग आहे। जेॾी महिल इंसान मरे थो पियो त पंहिंजे सुठा कम जेके उन कया आहिनि उहो वञी करे उते भोगींदो, जेके ग़लति कया आहिनि नर्क में वञी भोगींदो, ऐं वापसि मनुष्य देह खणी करे ईंदो। ऐं उन ई जॻह ते टियों ग्रंथ चए थो पियो कि नर्क स्वर्ग आहे, पर वापसि हिते अचणु कोन्हे, उहो थोरे समय जे लाइ कोन्हे। त वरी असां ॾिसूं था पिया कि हिते वरी जेको आहे उहो विरोधाभास आहे। उन जे अलावा परमेश्वर जे स्वर्ग जेको आहे उन जे माहौल जे बारे में बि अलॻि अलॻि ॻाल्हियूं लिखियल आहिनि। कोई चए थो पियो कि परमेश्वर जो जेको स्वर्ग आहे उते कोई अहिड़ो अहंकारी राजा वेठो आहे, कोई जेको जंहिंजे अंदरि घमंड भरियल आहे। त स्वर्ग जो राजा हिकु घमंड ऐं अहंकार सां भरियल। उन ई जॻह ते स्वर्ग जे माहौल जे बारे में असां वरी ॿिए हंधि ॾिसूं था पिया कि हुते हिकु पवित्र परमेश्वर वेठो आहे जिते हुनजी आराधना थी थिए पई। मुंहिंजा प्यारो, असां ॾिसूं था कि स्वर्ग जे माहौल खे खणी करे बि अलॻि अलॻि ॻाल्हियूं लिखियल आहिनि। उन जे अलावा ॿियूं बि घणियूं ॻाल्हियूं आहिनि। जीअं त परमेश्वर छा देह खणी करे, मनुष्य देह खणी करे पृथ्वीअ ते ईंदो या न ईंदो, हिन ॻाल्हि खे खणी करे बि ॻाल्हियूं जेके आहिनि उहे विरोधाभास लिखियल आहिनि। कोई चए थो न, परमेश्वर मनुष्य देह खणी करे कॾहिं बि पृथ्वी ते न अची सघंदो, उहो पंहिंजा एजेंट या पंहिंजा मैसेंजर या पंहिंजा नबी मोकिलींदो आहे, पंहिंजा गुरु मोकिलींदो आहे माण्हुनि खे पाण वटि घुराइण जे लाइ। उन ई जॻह ते ॿियो ग्रंथ चए थो न, परमेश्वर पाण मनुष्य देह खणी ईंदो माण्हुनि खे बचाइण लाइ, वापसि पंहिंजी संगति में वठी अचण जे लाइ। मुंहिंजा प्यारो, वरी असां ॾिसी रहिया आहियूं कि हिते जेके आहिनि ॻाल्हियूं अलॻि अलॻि लिखियल आहिनि। उन जे अलावा मुंहिंजा प्यारो, ॿियूं बि घणियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अलॻि अलॻि लिखियल आहिनि। कोई चए थो परमेश्वर सर्वव्यापी कोन्हे, ऐं कोई चए थो न, परमेश्वर सर्वव्यापी आहे। उन जे अलावा कोई चए थो हीअ साकार सृष्टि जेकी आहे उहो परमेश्वर न ठाही आहे। कोई चए थो न, परमेश्वर जे द्वारा ई सभु कुझु रचियल आहे। मुंहिंजा प्यारो, मूंखे ॿुधायो, अगरि जे परमेश्वर हिकु आहे त ग्रंथनि में हेॾियूं सभु ॻाल्हियूं अलॻि अलॻि छो लिखियल आहिनि? ऐं कीअं असां हेॾियूं ॻाल्हियूं अलॻि अलॻि लिखण खां पोइ बि चई सघंदा आहियूं कि सभु रस्ता हिक ईश्वर वेंदा आहिनि? मुंहिंजा प्यारो, सभु रस्ता हिक ईश्वर न वेंदा आहिनि। मां तव्हांखे हिन आधार ते चयो छो कि ग्रंथनि में अलॻि अलॻि ॻाल्हियूं लिखियल आहिनि। छोकी ग्रंथनि में अलॻि अलॻि ॻाल्हियूं लिखियल आहिनि त असां हिन ॻाल्हि जे नतीजे ते पहुची सघंदा आहियूं कि सभु रस्ता हिक ईश्वर ते न वेंदा आहिनि। मुंहिंजा प्यारो, त सवाल तो अचे पियो हाणे कि भैया कहिड़ो रस्तो, कहिड़ी उहा राह आहे जेकी सची राह आहे जेकी असांखे परमेश्वर ते वठी थी वञे पई? कहिड़ो मार्ग, कहिड़ो रस्तो जेको आहे उहो सचो रस्तो आहे? ईंदड़ समय में असां उनखे ज़रूरु ॾिसंदासीं मुंहिंजा प्यारो। पर उन खां पहिरियों हिकु ॿियो सवाल तो अचे पियो, उहो आहे कि
इहे सभु ॻाल्हियूं कंहिंजे लाइ महत्व थियूं रखनि पयूं, इहे कंहिंजे लाइ फ़ाइदेकार साबित थींदियूं। मुंहिंजा प्यारो, इहे उनजे लाइ साबित थींदियूं फ़ाइदेकार, या उनजे लाइ इहे महत्व थी रखनि पयूं कि कहिड़ो राह जेकी आहे परमेश्वर ॾे वञे थी, जंहिंखे इन ॻाल्हि जी पई आहे कि मूंखे परमेश्वर खपे, मूंखे परमेश्वर सां मिलणो आहे। जॾहिं मां पृथ्वी छॾींदुमि त मूंखे ख़ुदा सां वञी, मूंखे परमेश्वर सां वञी मिलणो आहे। मां न मिलंदुमि त मूंखे न हलंदो। मुंहिंजा प्यारा, उहो ई त हिन ॻाल्हि खे ॻोल्हींदो कि कहिड़ी उहा राह आहे, सची राह आहे जेको इंसान खे परमेश्वर ॾे वठी वेंदी। बाक़ी जेको चए थो मूंखे ज़रूरत कोन्हे परमेश्वर जी, या मूंखे मिलण जी ज़रूरत कोन्हे, जंहिंखे हिन ॻाल्हि जी न पई आहे, उहो छो परमेश्वर खे ॻोल्हींदो या सची राह खे ॻोल्हींदो। मुंहिंजा प्यारो, ईंदड़ समय में उन्हनि जे लाइ जेके ॻोल्हण चाहिनि था, जेके चाहिनि था परमेश्वर सां मिलनि, असां ॾिसंदासीं कि कहिड़ी उहा राह आहे जेकी इंसान खे परमेश्वर ॾे वठी वेंदी, सची राह जे बारे में। परमेश्वर तेसिताईं तव्हांखे आशीष ॾे।